بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على اشرف الانبياء والمرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. اما بعد، فمحترم ناظرين، السلام عليكم ورحمة الله وبركاته. जीअं त असांजी हीअ ख़ुम्स जे मौज़ूअ ते ॾही कड़ी आहे ऐं अॼु असां इहो बयानु कंदासीं त जेको शख़्स फ़क़ीर आहे, फ़क़ीर जी तारीफ़ असां पहिरियां बि बयानु करे आयासीं, हाणे अॼु बि बयानु कयूं था। फ़क़ीर उहो शख़्स आहे जंहिंखे पंहिंजे अख़राजात यानी जंहिंखे पूरे साल जे लाइ पंहिंजा अख़राजात न हुजनि, पूरो साल गुज़री वञे वीचारे खे पंहिंजा अख़राजात न हुजनि, उनखे असां फ़क़ीर चवंदासीं। हाणे सुवालु इहो आहे त हिन फ़क़ीर ते ख़ुम्स वाजिब थींदो आहे या न? त जवाबु हिन जो इहो थींदो त अगरि हिन शख़्स खे का अहिड़ी क़ीमती शइ मिले थी, मिसाल तौरु हिन खे को सदको थो मिले, चाहे उहो सदको वाजिब हुजे या मुस्तहब सदको हुजे, पर उहो सदको जेको हिन खे मिलियो आहे उनजी एतिरी क़ीमत आहे जो उन क़ीमत मां हिन फ़क़ीर जो सॼे साल जो ख़र्चो निकिरी वेंदो ऐं उन खां बाद में ख़र्चे कढण खां बाद में बि कुझु हिसो हिन खे बची थो पवे। त हाणे अगरि जे हिन जो हिसो इहो बचे थो त पोइ इन बचियल हिसे मां ई पंहिंजो हिसो ॾींदो, ख़ुम्स कढंदो। पर अगरि जे नथो बचे, फ़क़ति हिन जे पंहिंजे अख़राजात जा आहिनि, त इन सूरत में ख़ुम्स न कढंदो। ऐं ॿियो मसइलो इहो बयानु कंदासीं त अगरि को शख़्स फ़र्ज़ कयो ताजिर आहे या कंहिं दुकान वग़ैरह खोलियो आहे पंहिंजो, या वरी को कारीगर आहे यानी को फ़नकार आहे, को उन वटि को फ़न आहे, जीअं मिसाल तौरु मोटरसाइकिल ठाहिण जो थी वियो या वरी गाॾियूं ठाहिण जो थी वियो। त इहे जेके शख़्स आहिनि पंहिंजे ख़ुम्स कढण जो तरीक़ो इन्हनि जो इहो आहे त जंहिं ॾींहं खां हिननि पंहिंजो इहो कारोबार शुरू कयो आहे उन ॾींहं खां वठी उहो वेंदे साल गुज़रण ताईं ही पहिरियां पंहिंजो अख़राजात कढंदा ऐं उन खां बाद में ही जेको हिसो बची पवंदो उन्हनि ते ई ख़ुम्स कढंदा। ऐं अहिड़ी तरह अगरि को शख़्स ताजिर न आहे, न दुकानदार आहे ऐं न ई वरी कारीगर वग़ैरह आहे, बल्कि हिन खे ॿिए तरीक़े सां को मुनाफ़ो हासिल थी थो वञे, त पोइ इहो जेको ॿिए तरीक़े सां जेको हिन खे मुनाफ़ो हासिल थिए थो, अगरि इहो उन जो मुनाफ़ो जेको आहे हिन जे साल जे अख़राजात खां वधीक आहे, यानी उन मुनाफ़े मां ई पंहिंजे साल जा अख़राजात कढे थो ऐं अख़राजात कढण खां बाद में बि हिन जे लाइ कुझु हिसो बची पवे थो, त पोइ जेको इहो हिसो बची पियो अथसि इन ते ख़ुम्स ॾियण हिन जे लाइ वाजिब थो थी वञे। अलबत्ता अगरि जे अख़राजात करण खां बाद में कुझु हिन वटि नथो बचे त पोइ हिन ते ख़ुम्स वाजिब न आहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।